ज़िले घोटकीअ में बेले खाते जे आफीसरनि जी मिली भगत सां वणनि जी गैर कानूनी वाढी ऐं ज़मीननि ते कब्ज़े जो सिलसिलो जारी आहे। अदालत जे हुक्मनि ते 1 साल अॻुणे डीएफओ घोटकी पारां 25,000 एकड़नि ते मुश्तमिल घोटकीअ जे बेलनि तां कब्ज़ा ख़तम कराए मीरपुर बेलो, जरवार बेलो, आदिलपुर बेलो, सरहद बेलो ऐं वसीर बेले में लॻभॻ 3,000 एकड़नि ते नई प्लांटेशन करे मुख़्तलिफ़ वणनि जा बिज छटराया विया हुआ। जॾहिं त सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे लीज़न ते पाबंदी बावजूद बेले खाते घोटकीअ जे आफीसरनि पारां सब्ज़ बाग ॾेखारींदे लीज़न जो आसरो ॾेई माण्हुनि खां डिपॉज़िट ऐं चालान जी मद में 28,000 रुपया फी एकड़ जो रेट मुक़ररु करे छॾियो आहे। होॾां पैसा ॾींदड़नि पारां नंढा तोड़े वॾा क़ीमती वण वढणु शुरू कंदे ज़मीनूं वणनि खां ख़ाली करे बेलनि मथां क़ाबिज़ थियण जो अमल शुरू करे छॾियो आहे। उन मौके ते समाजी अॻवान मुजीब मरणास ऐं ज़मीर हुसैन महर अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे मस वारनि खां डीएफओ घोटकी ऐं आरएफओ घोटकीअ ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे घोटकीअ जे बेलनि मां बासरनि जा कब्ज़ा ख़तम कराइण जो मुतालबो कयो आहे। यकीनन इन में डीएफओ जी या जेका है न लाग़र्ज़ी आहे जो उन जो जेको लोअर स्टाफ आहे उहो माण्हुनि खे माल छॾण जी इजाज़त ॾिए थो पैसनि एवज़ ऐं ज़मीनूं लीज़ करण जे लाइ माण्हुनि खे आसरा ॾेई उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खे ज़मीन जा कब्ज़ा ॾिना विया आहिनि, जंहिंजे करे जेके बेबी प्लांट लाधा लास्ट ईयर उहे सभु तक़रीबन ख़तमु थी चुका आहिनि, जेको तमामु घणो असांजो क़ौमी हिकिड़ो नुक़सानु आहे। छो इन जो ज़िम्मेदार डीएफओ ई आहे। छो डीएफओ मालिक आहे, सभु जेके बि अमला हुनजा गार्ड्स आहिनि जेके फॉरेस्ट जा उहे माण्हुनि खे रोकण बजाए इजाज़त ॾींदा पैसा वठी त उहे माल छॾनि उते या वण वढनि। जेको डीएफओ आबिद जोतोई ऐं आरएफओ मालिक नोमल आहे माण्हुनि खे सब्ज़ बाग ॾेखारे करे जेको आहे लीज़ जा आसरा ॾेई करे माना उन बेलनि जे मथां उहे कब्ज़ा करनि था पिया ऐं माल वग़ैरह छुड़ाए करे उनमें उनजी भेल कराए रहिया आहिनि, जेको हिकिड़ो कानूननि सरासर जेको आहे नाजाइज़ी आहे। छो जो तव्हां ॾिसो न पूरी दुनिया में बेलनि खे जेको हथी वठण लाइ उनखे महफ़ूज़ रखण लाइ जेको आहे वॾो कमु कयो वेंदो। छो जो ॾिसो अॼुकल्ह माहौलियाती असरात जेके आहिनि, क्लाइमेट चेंज जेको अचे थो पियो, उन में इहे बेला जेके आहिनि असांजे साह खणण लाइ ऐं असांजे माना जेको आहे पाणी खे स्टोरेज करण लाइ जेको आहे इहे बेला वॾा जेको आहे कारआमद आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk